असांजो सूंहूं थी बीहे थो। जेकॾहिं असांखे झले थो त महीणे खोर खां मदद न वठो त वरी पोइ असांखे ॿुधाए बि थो त मदद आख़िर कंहिंखां वठिजे। छाकाणि त ज़िंदगी सवली न गुज़रंदी आहे, मुसलसल इम्तिहान आहे, जदोजहद जफ़ाकशी ऐं जाखोड़ जो नालो आहे। इते असां पल पल अहिड़नि इम्तिहाननि मां गुज़रूं था जिते असां हिक ॿिए खां मदद वठंदा ई वठंदा आहियूं, ऐं उहा हिक ॿिए खां मदद न वठिजे त जी कोन सघिबो। इते लतीफ़ साईं असांखे घस कढियो पियो ॾिए ऐं पोइ चए थो त ॿुॾंदे के ॿूड़नि में हाथ हथ विझनि। ॿूड़ो कख जो ॿूड़ो गाह, कंधीअ ते बीठो आहे गाह ऐं माण्हू को ॿुॾे पियो ऐं ॿुॾण ते हयाती दाव ते लॻी पई आहे, पर हू वाझाए थो जीअण जे लाइ, ज़िंदगीअ लाइ हथ पेर हणे थो ऐं पोइ हुन ॿूड़े खे हथु विझे थो। इते लतीफ़ साईं मञे नथो करे, पर पाण हुनखे शाहाणे अंदाज़ में पेश थो करे त ॿुॾंदे के ॿूड़नि में हाथ हथ विझनि। पसूल ज लतीफ़ चए केॾी खे कखनि। लतीफ़ साईं चए थो त कखनि खे ॾिसो केॾो हयाव आहे, हयादार आहिनि, लजादार आहिनि। उन्हनि ॾे कंहिं मदद लाइ वाझायो आहे। उन जेको मरे पियो, ज़िंदगी ऐं मौत जी जंग पियो विड़े, उन मदद लाइ वाझाए वेंदो आहे। हलकड़े खे सफ़ा नंढड़ी हयाती कख, उहो कुझु बि नथो करे सघे, पर हुन जी होकार ते सॾ में सॾु थो ॾे। चई कढियो कंधीअ कनि न त साण वञनि सीर में। इहो कख जेकर इन में हथु फॿाए थो पई वञे ऐं इन जी जड़ मज़बूत लॻल हुजे त इन ॿुॾंदड़ खे कढी उकारे कंधीअ कंदो, उनखे बचाए विझंदो। भला जेकर कढी न सघंदो त पाण छिजी पंहिंजी हयाती बि दाव ते लॻाए पंहिंजो सिर क़ुर्बान करे छॾींदो। उहो माण्हू जंहिंजे जीअण जो मयार एॾो वॾो हुजे जो उनखे केरु मदद लाइ सॾे विझे त हू पंहिंजी हयाती दाव ते लॻाए हुनजी मदद करे। अहिड़नि माण्हुनि खां मदद वठिजे, छाकाणि त इहे महीना न ॾींदा आहिनि। ॿुॾंदे के ॿूड़नि खे हाथ हथ विझनि। पसूल ज लतीफ़ चए केॾी खे कखनि, कढियो कंधीअ कनि न त साण वञनि सीर में।